नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खिपरो का खबर ॾिना खिपरो में मुबैना तौर अगवा ॼाणायल नारी अनिला खोखर खिपरो थाने ते पहुची वई। अनिला खोखर इल्ज़ाम हणंदे चयो आहे त सिकंदर ऐं राजा खोखर मूंखे अगवा बाद जाती जी कोशिश कई। इन मौक़े ते अगवा ॼाणायल नारी अनिला खोखर ऐं संदसि चाचो नज़ीर खोखर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे सिकंदर ऐं राजा खणी विया हुआ ॻोठ मां, त उन्हनि मूंखे हुते वठी विया। मूंखे त होश कोन, मां उन्हनि खां पुछियो मूंखे तव्हां किथे वठी विया? उन्हनि चयो असां तोखे सांगड़ वठी आया आहियूं। पोइ उन्हनि मूंसां ज़बरदस्ती करण जी कोशिशि कई। मूंखे हुतां जिथे मूं रड़ियूं कयूं हू त भॼी विया। पोइ हुते पाड़े वारा माण्हू न हुआ, मूंखे मूं उन्हनि खे ॿुधाए पियो ऐं हितां जी आहियां, खिपरे जी आहियां। मूंखे मुंहिंजे चाचे वटि मूं नालो वरितो नज़ीर खोखर, हुते मूंखे छॾे विया। असां वियासीं हुते फुटियूं सवेरे चुनिया 8 बजे त असां हितां निकिरी वियासीं। पहुतासीं हुते पोइ फुटियनि ते विया अवामी वारा, आउं बि वई हुअसि हुते फुटियनि ते। सभु हुआ, ॿियूं बि हुयूं मायूं, मुंहिंजी पुफी बि हुयूं, उन्हनि सां गॾु वई हुअसि फुटियनि ते। पासे में आई हुअसि पेन मानी खणण लाइ, ॿियूं मायूं आयूं, मूं खाधी हुन लाइ खई वई पिया अम्मी वारनि ने। मूंखे न अंजान माई सॾु कयो, ऐं वियसि हुते खजी वटि बीठी बि, पाण त वणनि हली वई। पोइ आउं बीठियुसि, मूंखे हुते राजा ऐं सिकंदर मूं हुते कपिड़े ॾिनो ऐं बेहोश थी वियसि। पोइ मूंखे ख़बर कोन्हे। पोइ हुननि खां मूं पुछियो मूंखे किथे वठियो? हुननि चयो सांगड़ वठी आई तव्हांखे। आयो जो असांजो ॻोठु आहे 3 किलोमीटर खाई रोड ते। असां असुलु उते जा हुआसीं। उते फुटियुनि चूंडण जे लाइ सो पंहिंजी माउ सां पंहिंजे भेण सां गॾु उते फुटियुनि चूंडण लाइ छोकिरी वई। सो मानी खणी वञण जे लाइ जीअं ॿाराड़ी में मानी खणी वञिबी आहे, सो छोकिरी खे ज़ोरी जेको सो विधऊं, मतिलबु अहिड़ी का नशे जी को कपिड़े में लॻल या कपह वग़ैरह मुंहं ते ॾिनो त छोकिरी बेहोश थी वई। बेहोश थी वई ऐं इहे खणी विया। पोइ वञी सांगड़ में जेको सो कंहिं जॻह अहिड़ी ते उन्हनि रहायो। पोइ त जॾहिं उन छोकिरी खे होश आयो आहे, पोइ हुननि जेको सो रड़ियूं कयूं। हुन रड़ियुनि करण ते त सॼो उते पाड़े ओड़े जा माण्हू अची गॾु थिया त हीअ त भॼी विया। पोइ छोकिरी हवालु कयो त मूंसां अहिड़े हक़ीक़त सां अहिड़े पेश पिया आहिनि ऐं आउं हिते रसी आहियां, मूंखे हींअर होश आयो। पोइ उन्हनि माण्हुनि पुछियो त बाबा तूं किथे जी आई? छोकिरी ॿुधायो त आउं खिपरो जी आहियां ऐं हीअ मुंहिंजी ज़ात आहे ऐं हिन जॻह ते वेठी आहियां। पोइ जॾहिं मुंहिंजो नालो वरितो त तॾहिं उहो दोस्त आहे, उन्हनि मूंखे हिते गाॾी में रसाए ॾेई विया। हाणे आउं इहो चवणु चाहियां थो त असां सां इंसाफ़ु थिए, असां सां हक़ु थिए। वॾी ॻाल्हि त मुंहिंजी ॿी नुंहुं आहे, उहा नंढड़ी छोकिरी समेत अगवा करे विया आहिनि। अगवा करे विया आहिनि या पाणी विहारे वेठा आहिनि। उहो पंहिंजी नुंहुं मूंखे वापसि मिले ऐं ॿियो मूंसां इंसाफ़ु थिए जेको छोकिरी सां नाजाइज़ी थी आहे। जवाबदारनि ते केस दाख़िल थी वेंदो इनशाला, छो जो पुलिस तावन में आहे, एस साहिबु तावन में आहे, हींअर बयानु वरिता अथनि। सो इनशाला FIR बि हींअर थी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।